अहम ख़बर इहा आहे त सूबाई घरू वज़ीर ज़िया लंजार इन ॻाल्हि ते राज़ी थी वियो आहे त मोरे में जेको वाक़ियो थियो जंहिंमें इरफ़ान अली लगारी, ज़ाहिद अली लगारी मारिजी विया ऐं दिलबर अली लगारी जी ॼंघ कटिजी वई आहे ऐं केतिरा ई माण्हू ज़ख़्मी आहिनि। हिकु घर खे संदसि घर खे बाहि बि लॻी। हू इन वाक़िए जी अदालती जांच कराइण लाइ तयारु आहे। हीअ तमामु वॾी ख़बर आहे। इन ई सिलसिले में तॾहिं ते वकीलनि में ऐं लगारी ख़ानदान जे फ़र्दनि में इहे सलाहूं पिए थियूं त केस खे अॻिते वधाइण जे लाइ असांखे अदालती कमीशन जो मुतालबो करणु घुरिजे, जेका ॻाल्हि अॼु बज़ात ख़ुदि ज़िया लंजार जे वाता निकिरी वई आहे। ज़िया लंजार जो चवणु हुयो त इरफ़ान अली वटि क्लाशन कोप बि हुई। जेकॾहिं अदालती जांच थिए थी त उन में इहा सॼी ॻाल्हि वाज़े थी वेंदी त हुन वटि क्लाशन कोफ हुई या न हुई। ज़िया लंजार जो इहो बि चवणु हुयो त दहशतगर्दी ॿियनि माण्हुनि कई आहे, ॿाहिरियुनि माण्हुनि कई आहे, इलाइक़े जे माण्हुनि उन्हनि जी सहूलियतकारी कई आहे। जी दोस्तो, मोरे वाक़िए बाबति ज़िया लंजार अदालती कमीशन क़ाइमु करण ते राज़पो ज़ाहिर कयो आहे। हीअ तमामु वॾी ख़बर आहे हाई कोर्ट जे सरबराही में। ऐं हूअं बि जेकॾहिं हू इन ॻाल्हि ते राज़ी आहे त जीअं ॿ ॾींहं अॻ में पुलिस कमीशन जोड़ियो वियो हुयो तहक़ीक़ात लाइ, वाक़ई में मुलविस बि पुलिस वारा जोड़ियूं बि त पुलिस कमीशन, अहिड़े हिसाब सां जेकॾहिं हुकूमत पाण चाहे त मालिकनि जी रज़ामंदी खां सवाइ बि कमीशन जोड़े सघे थी। मालिकनि खे घुरिजे, वकीलनि खे घुरिजे त उन सिलसिले में अॻिते वधनि ऐं अदालत ॾांहुं रुजू कनि। हाई कोर्ट जे जज जी सरबराहीअ में हिकिड़ो कमीशन मुक़ररु थियणु घुरिजे। हीउ तमामु वॾो वाक़ियो आहे, मामूली वाक़ियो कोन्हे को। ऐं हिकु ॻाल्हि ॿी जेका तव्हां सां शेयर कंदो हलां, जेका बाउसूख ज़रियनि खां ख़बर पई आहे, उहा इहा त मोरे जा शिया सैयद, मोरे जा शिया शाह, जंहिंजो लंजार हाउस सां गहरो तालुक़ु रहियो आहे, जंहिंजो उथणु वेहणु जीअणु मरणु ॼण त लंजार हाउस सां आहे, उहे ऐं मोरे सां तालुक़ु रखंदड़ माछी बिरादरी, सोलंगी बिरादरी, उन्हनि जा उहे चङा मुड़ुस, उहे नेक मर्द जंहिंजो तालुक़ु शिया फ़िरक़े सां आहे, उहे बि सरगर्म थी विया आहिनि। हू इरफ़ान लगारी बि शिया हुयो, पर हू हुन जे जनाज़े में त कोन आया, ताज़ियत वग़ैरह त कोन कई, पर हू सरचाव लाइ राज़ी थी विया आहिनि। हिननि शिया आलमनि सां इन सिलसिले में राब्ता बि कया आहिनि ऐं हू इन सिलसिले में ॿ ॻाल्हियूं ॾेखारीनि था। जीअं हिन सिंधीअ में चइबो आहे त लठ बि ॾेखारीनि था, चठ बि ॾेखारीनि था। हू हिकु तरफ़ धमकाइनि था त बाबा तव्हां छा करे सघंदव, ग़रीब माण्हू आहियो, तव्हां वटि पंहिंजो पको घर बि कोन्हे को, तव्हां वटि ॿनी जा ॿ ॿार बि कोन्हनि के, तव्हां त हारपा कंदा आहियो, 30 माण्हू तव्हांजा अॻ में ई गुम आहिनि, हाणे वधीक जेकॾहिं तव्हां कंदव त ॿिया बि माण्हू हलिया वेंदव, तव्हां कहिड़ो मुक़ाबिलो करे सघंदव सरकार सां। ॿिए तरफ़ वरी हू चवनि था त असां तॾो मन बि ॾियण लाइ तयारु आहियूं। असां जेको ॾंड चटी आहे ज़ाहिद लगारीअ जी, इरफ़ान लगारीअ जी या दिलबर लगारी जी, जेको अञा ताईं ट्रामा सेंटर कराची में ज़ेर इलाज आहे, जंहिंजी हिकु ॼंघ ज़ाया थी चुकी आहे ऐं केतिरा माण्हू ज़ख़्मी बि आहिनि, त इहे ॿ ॻाल्हियूं हलनि थियूं। ऐं इहे ॻाल्हियूं अॼु शुरू न थियूं आहिनि, पर अञा इरफ़ान जो लाश अदालती हुकूमत तहत क़बर मां ई न कढियो वियो हुयो, हुन जी ॿीहर जनाज़े निमाज़ ई न थी, त इहे हल्कियूं फुल्कियूं कोशिशूं शुरू थी वियूं आहिनि। हाणे ॾिसजे त छा थो थिए, अदालती कमीशन थो जुड़े या राजूणी थी थिए। पर सिंध वासियुनि खे, सिंध जे कोमपरस पार्टियुनि खे, सिंध जे जमहूरियत में वेसा रखंदड़ धुरनि लाइ सोनेरी मौक़ो आहे त ज़िया लंजार पंहिंजे वातां चई वेठो आहे त हू अदालती कमीशन क़ाइमु करण लाइ तयारु आहे, त अदालती कमीशन क़ाइमु थियणु घुरिजे ऐं हिन वाक़िए जे तह ताईं पहुची करे शफ़ाफ़ जांच थियणु घुरिजे ऐं सिंध वासियुनि खे असुल